प्रोग्राम हाल हकीकत में भलीकार। दोस्तों, जीअं मुल्की असम्बलियूं टुटियूं तीअं सियासी बाज़ार में सियासी भाषणबाज़ी शुरू थी वई। अवाम जे अखियुनि में धूड़ विझण ख़ातिर क़ौम जो फ़िक्र एहसास बिलावल ज़रदारी जे रग रग में शामिल थी वियो ऐं पोइ बिलाल हाउस मीडिया सेल मां फरमान जारी कयाईं त अक़लियतुनि समेत पुठिते पियल हर तबिके खे समाजी इंसाफ़ पीपल्स पार्टी ॾियारे सघे थी। जी बिल्कुलु बिलावल साहब, सिंध में तव्हांजी 15 साल हुकूमत रही। केतिरियूं हिंदियूं नियाणियूं अगवा करे ज़बरदस्ती मज़हब तब्दील कराया विया। छा तव्हांजी पीपल्स पार्टी सरकार हेल ताईं केतिरियूं सिंधियूं नियाणियूं अगवा थियल वापसि कराए सघी आहे? अगरि इहे तफ़सील अॼु जारी करियो हा त बहितर थिए हा। ऐं ॿियो वरी 15 सालनि में बुख बदहाली, माण्हू बचा विकिणण ते मजबूर, 5 खां 6 माण्हू माशी तंगी खां तंग थी ख़ुदकशियूं कंदा रहिया। पर बिलाल हाउस जे वज़ीर मशीर या तव्हांजो को बयानु उन्हनि ख़ुदकशियुनि मुतलिक़ हुजे हा, उन्हनि खे पैकेज मिले हा या को दिलासो, अहिड़ो को बि आवाज़ु ॿुधण में न आयो। पर हाणे इलेक्शन भाषण 15 साल पुठिते पियल माण्हू ऐं तबिका विसरियल अव्हांखे यादि अची विया। छो त इलेक्शन अची वई। मां तव्हांखे यादि ॾियाराईंदो हलां, हिरपुर नाथन शाह बरसात मुतासिरीन अञा ताईं दरपदर आहिनि, हिन अजा घर न आहिनि मिली सघिया। पर ताज़ो कराची प्रेस क्लब खे 5 करोड़नि जो चेक ॾिनो वियो। सहाफ़ियुनि खे रहाशूं बि ॾिनियूं वयूं, छो त उहे सहाफ़ी प्रेस क्लब अव्हांजा मीडिया सेल में तव्हांजा इलेक्शन सेल बणिजी मदद फरमाईंदा ऐं मदद तव्हांजी कंदा रहंदा। उन्हनि खे इहे चेक ऐं सभु कुझु महारातूं ॾियणु ज़रूरी हुयूं। पर शर्म जोगी ॻाल्हि आहे, हिरपुर नाथन शाह जे माण्हुनि खे 5,000 रुपया बि न ॾिना विया ऐं उन्हनि जे नाले ते ॿाहिरियों इमदाद अरबे खरबे रुपयो ख़बर न आहे काॾे हड़प थी आहे। बहितर इहो आहे त तव्हां इलेक्शन दौरान सिंध जे अवाम खे इहो ज़रूरु ॿुधाईंदा त उहे पैसा कंहिंजे हवाले थिया, काॾे विया ऐं कंहिंखे मिलिया। अहिड़े तव्हांजी सियासी ध्यानदारी ईमानदारी जा दास्तान तारीख़ में यादि रखिया वेंदा।